हेलो, जय झूलेलाल। तव्हांजी दीदी कल्पना बीरबल जी हिकु ॿी आखाणी खणी आई आहे। ॿुधायां? अॻियूं आखाणियूं वणियव न? भई ॿुधायो ई नथा। लिंक ॾिसो, लाइक कयो, मूंखे कमेंट्स बॉक्स में कमेंट्स लिखो त ख़बर पवंदी न। ऐं जेके तव्हां चवंदा न आखाणियूं ही आखाणियूं ॿुधाए, मां ॿुधाइण लाइ तयारु आहियां तव्हांखे। थोड़ी महिनत करणी पवंदी पर तव्हांजे सदके स्वीकार। त अॼु मां तव्हांखे हिकु ॿी बीरबल जी कहाणी थी ॿुधायां। हाणे राजा जेॾी महिल दरबार में वेहंदो हो न त बीरबल खे हमेशह पंहिंजे अॻियां विहारींदो हो। ऐं जॾहिं सभु दरबार वरबार जा कम कारियूं लही वेंदा हुआ त हिनखे सुझंदो कुझु त चुटकुलो हुजे, कुझु त चर्चो हुजे, कुझु त टहक हुजे। बीरबल खे सदाईं अॻियां विहारींदो। हाणे हिकु ॾींहुं छा थो चएसि, अरे बीरबल, अॼु मां हींअर जीअं उथां पियो त मुंहिंजे हथ जूं तिरियूं ॾिठमि त उते वार छो न? बीरबल खे ॾिठई, चईंसि ॿुधाए हथ जे तिरियुनि ते वार छो न? चईंसि राजा साईं, तव्हां मूंखे एॾा त इनाम ॾींदा आहियो, एॾियूं त सुखड़ियूं ॾींदा आहियो जो उहे ॾींदे ॾींदे तव्हांजे हथनि जा वार बिल्कुलु गुम थी विया आहिनि। चईं अच्छा, ॿ मिंट बि वरी चएसि थो, बीरबल भला तुंहिंजी तिरियुनि ते बि त वार कान्हनि, उते छो न? चईं एॾी सिंपल ॻाल्हि आहे, बिल्कुलु रवाजी वाजिबी ॻाल्हि आहे। तव्हांजो हेॾा इनाम ऐं सुखड़ियूं ॾियो था त उहे मां वठां थो। वठी वठी मुंहिंजे तिरियुनि जा वार खुसी विया बिल्कुलु। अकबर चईंसि अच्छा इहा ॻाल्हि आहे। 2 मिंट वरी रखी, चईंसि बीरबल, मुंहिंजे तिरियुनि जा वार खुसी विया छो त मां तोखे इनाम ॾिना, तुंहिंजे तिरियुनि जा वार खुसी विया छो त तो इनाम वरिता। पर ही सभु जो माण्हू वेठा आहिनि, दरबारी वेठा आहिनि, उन्हनि जे तिरियुनि ते बि हथ ते वार कान्हनि, के तिरियुनि ते वार कान्हनि। बीरबल चईंसि राजा साईं, एतिरी रवाजी ॻाल्हि आहे, इहा त बिल्कुलु रवाजी ॻाल्हि आहे। चईं इहो वरी कीअं? चईं तव्हां मूंखे इनाम ॾिना, वार खुसी विया, मूं इनाम वरिता, वार खुसी विया। हाणे ही दरबारी अंदरि ई अंदरि सड़ंदा हुआ, उन्हनि खे ॾाढा खार लॻंदा हुआ। हाणे उन्हनि खारनि खे हो कीअं ॾेखारनि? सो पंहिंजा हथ मलींदा रहिजी विया, मलींदा रहिजी विया, सॼो वक़्तु पिया हथ मलींदा हुआ, उन्हनि जा वार खुसी विया। इहा अथव ॻाल्हि हक़ीक़त जी। राजा ॾाढो ख़ुशि थियो, चईं बीरबल तूं ॾाढो होशियारु आहीं, तूं ॾाढो होशियारु आहीं, सलाम तोखे। इहो मां थी चवां, राजा न चयो। कीअं लॻव? सुठी हुई न? ठीकु आहे, ओके बाय।